जेका आज़ादी इख़्लाक़ी लिबास खां आजी हुजे उहा आज़ादी उन वेश्या जी आहे जंहिंखे दुनियादार सदा सुहागण चवंदा आहिनि, पर उन जे शनाख़्ती कार्ड जी मुड़ुस वारे खाने में मंधीअड़ो लॻल हूंदो आहे। सो ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान जहिड़ा केतिरा ई किरदार मंधीअड़े जो खानो पुर करे रहिया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु जल्द हाणे ही जेके मुड़ुसीअ जे नाले ते माण्हुनि जे मथां ज़ुल्म ऐं तशदुद कनि पिया, उहे हिकु मंधीअड़े जे खाने में तॾहिं ईंदा जॾहिं रबन ऐं वारिस पाण खे बाग़ी सम्झी करे रईस गफ़ार ख़ान जे सलाह मशवरे खां पोइ हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान ऐं उन सां गॾु उठ जहिड़े शैतान उठ खे नक में नोड़ी विझी सॼे ॻोठ में भोले जीअं नचाईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामो 400 क़िस्तुनि ते पुॼाणीअ ते पुॼण वारो आहे, पर अञा बि रहज़न ज़ालिम वॾेरा अञा बि ग़रीबनि जे मथां ज़ुल्म बर्पा कंदा पिया वञनि। आख़िर ग़ुलाम जहिड़े दलाल जो कॾहिं हिसाबु वरितो वेंदो? आख़िर कॾहिं उठ जहिड़े शैतान उठ खे नक में नोड़ी विझी सॼे ॻोठ में नचायो वेंदो? आख़िर कॾहिं कमाल ख़ान जहिड़े कमीने किरदार जी ॻीचीअ में सोढ़ो रसो करे उनखे सरेआम सॼे ॻोठ जे कंहिं चौराहे ते लटकायो वेंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाकिम ख़ान बि कंहिं ग़रीबनि जो हाकिम न, पर हिकु ज़ालिम ऐं रहज़न निकितो ऐं उन सां गॾोगॾु उनजो कमदार बि शैतानीअ में भाईवार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी क़िस्त में छा थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामो पंहिंजी पुॼाणीअ ते कीअं पुॼंदो? आख़िर कहिड़ा कहिड़ा किरदार पंहिंजे कैफ़ मंज़िल ताईं पुॼंदा? छा कमाल ख़ान जहिड़े कमीने किरदार खे ॻीचीअ में सोढ़ो रसो विझी वारिस ऐं रबन कंहिं वण में लटकाए करे सबक़ आमोज़ हिकु कहाणीअ जो मौज़ू ॾींदा, या वरी ज़हर ज़िंदगी ड्रामे में शैतान उठ जहिड़ा उठ अञा बि वधीक गंद करण में पंहिंजो किरदारु ज़ारी रखंदा? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे, छो त ही अव्हांजी पंहिंजी TV आहे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।